हूअं त ॾही जो केतिरनि ई तरीक़नि सां इस्तेमालु थींदो आहे, पर छा तव्हां कॾहिं किशमिश सां गॾु ॾही खाधी आहे? किशमिश ऐं ॾहीअ जो मिक्सचर भले तव्हां लाइ थोरो अजीब हुजे, पर जेकॾहिं मर्द इन्हनि खे इस्तेमालु कनि त खेनि वॾा तिबी फ़ाइदा मिलंदा। ॾही ऐं किशमिश जो मुरकब ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण में मदद ॾिए थो। हक़ीक़त में ॾही में सुठा बैक्टीरिया मौजूदु हूंदा आहिनि ऐं जॾहिं इन खे किशमिश सां मिलायो वञे त ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण में मदद मिलंदी आहे। ब्लड प्रेशर खे कंट्रोल में रखी अधरंग ऐं दिलि जे दौरे जहिड़ियुनि बीमारियुनि खां बची सघिजे थो। जेकॾहिं मर्द रोज़ ॾही ऐं किशमिश खाइनि त इन्हनि खे स्पर्म जी क्वालिटी ऐं अंग वधाइण में बि मदद मिलंदी। जेकॾहिं मर्द जिन्सी मसइलनि जो शिकार आहिनि त उन्हनि खे रोज़ नेरनि में किशमिश ऐं ॾही खाइण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। किशमिश ऐं ॾही जे इस्तेमाल सां हाज़मे जे मसइलनि जहिड़ो कब्ज़, पेट जे सूर मां छुटकारो मिलंदो आहे। ॾही ऐं किशमिश में मौजूदु सुठा बैक्टीरिया मादे जी सोज खे घटि करण में मदद ॾींदा आहिनि, जंहिंसां हाज़मे जो मसइलो ख़तम थी वेंदो आहे। किशमिश ऐं ॾही मिलाए खाइण सां मुदाफ़ियती क़ुवत मज़बूत थींदी आहे। इन्हनि में मौजूदु एंटी ऑक्सीडेंट्स जे करे असांजो जिस्म वायरस ऐं बैक्टीरिया सां विढ़ण जी सलाहियत रखंदो आहे। सुबुह जो नेरनि में ॾही ऐं किशमिश खाइण जी सिफ़ारिश कई वेंदी आहे। जेकॾहिं तव्हां नेरनि में ॾही ऐं किशमिश नथा खाई सघो त मंझंदि जो खाधे खां 1 कलाक पोइ मिड डे मील तौरु खाई सघो था। ॾही जो तासीर थधो हूंदो आहे, तंहिं करे इन खे राति जे वक़्तु खाइण खां पासो कजे, छो त राति जो ॾही इस्तेमालु करण सां नज़ले ज़ुकाम जी शिकायत थी सघे थी।